Welcome to sindonlineschool.com. अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। ॾिसो पैराग्राफ कंप्लीट करे चुका आहियूं। हाणे स्टार्ट कंदासीं स्टाइल्स। ही स्टाइल्स मौजूद है। सब खां पहिरियों इनके सिलेक्ट कयो। अगर जेकॾहिं तव्हां पंहिंजे पैराग्राफ के सेंटेंस के कुछ इफेक्टिवली चेंज करणु चाहियो था त तव्हां इन स्टाइलनि खे यूज़ करे सघो था। मुख़्तलिफ़ हिते स्टाइल्स मौजूद आहिनि। अगर तव्हां हेठि हिते लेफ्ट क्लिक कयो तो काफ़ी शयूं तव्हांखे हिते मिलंदियूं, पर बाय डिफ़ॉल्ट अक्सर करे असां नो स्पेस के इस्तेमालु कंदा आहियूं। कंट्रोल ज़ेड। उन खां बाद में है जो स्टूडेंट्स फाइंड, पर कुछ माइननि खे सिलेक्ट करे साइज़ कुछ घटाईंदुसि ऐं कॉपी एंड पेस्ट। ॾिसो ही ऑप्शन मौजूद है फाइंड जो। अगर जेकॾहिं तव्हां कुछ भी ॻोल्हणु चाहियो था फाइंड ते क्लिक कंदो ऐं लेफ्ट साइड में तव्हांजी नेविगेशन ऑप्शन दे दो। अगर जेकॾहिं तव्हां विंडोज़ 7 यूज़ कयो था तो तव्हांजे डॉक्यूमेंट जे मथां नेक्स्ट लाइ हिकिड़ो बॉक्स ईंदो जंहिंमें तव्हां फाइंड को भी शइ करे सघो था। हाणे असांखे फाइंड करणो आहे। फॉर एग्जांपल लिखां थो सिंध ऑनलाइन स्कूल। ॾिसो तव्हांखे इहो ऑप्शन ॾे थो सिंध ऑनलाइन स्कूल तव्हांजो हिते लिखियलु आहे। तव्हां जस्ट घणा दफ़ा लिखियलु आहे इहो तव्हांखे ॿुधाए थो। 3 रिज़ल्ट जंहिं ते क्लिक कंदा तव्हां हुन में हलिया वेंदो। ॾिसो ही थर्ड में ही तव्हांजी हाईलाइट भी तव्हां करे ॾिसाए थो। अगर जेकॾहिं हिते लिखूं था वे एंटर प्रेस कयो आहे, ॾिसो जिते भी तव्हांजा वे लिखियल आहिनि उहे तव्हांजा हाईलाइट थी चुका आहिनि। ख़तमु थियो आहे। उनखां बाद में है डियर स्टूडेंट्स रिप्लेस, यानी कि एक वर्ड के एक ऑब्जेक्ट के एक शय के ख़त्म करे उनजे जाइ ते तव्हां नेक्स्ट को भी डेटा रखी सघो था। फॉर एग्जांपल रिप्लेस ते क्लिक कयो आहे, ॾिसो हिते भी तव्हांजी फाइंड मौजूद आहे। ये भी साॻियो तरीक़ो आहे फाइंड जो। अगर डायरेक्ट क्लिक कयो हिन टाइप में भी ठीक आहे, या तव्हांजो साॻियूं ऑप्शन समूरनि में मौजूद आहिनि, रिप्लेस में भी आहिनि। फाइंड रिप्लेस ते क्लिक करे ये फाइंड जस्ट हिते लिखियलु आहे वे, फाइंड ते क्लिक कंदो तव्हांखे हाईलाइट करे ॾींदो। उनखां बाद में है रिप्लेस। रिप्लेस जो मक़सदु आहे जेकॾहिं तव्हां कंहिं बि शइ खे ख़त्म करे हटाए मूव करे ॿिए कंहिं डेटा खे रखी सघो था। फॉर एग्जांपल जीअं हिते लिखियलु आहे वे खे मां ख़त्म करणु चाहियां थो। जेका डेटा तव्हांखे ख़त्म करणो आहे उहा तव्हांखे लिखणो आहे फाइंड वर्ड में, ऐं जेको न्यू वर्ड आहे उहा तव्हां लिखंदव रिप्लेस विथ में। रिप्लेस विथ बॉक्स में लिखंदव फॉर एग्जांपल .com। अगर रिप्लेस कंदासीं हिकिड़ो वे चेंज थींदो। अगर तव्हां चाहियो था जिते भी तव्हांजा वे लिखियल आहिनि सभु ख़त्म थियनि त उनजे लाइ तव्हां रिप्लेस ऑल खे इस्तेमालु कंदो। ॾिसो ओके तव्हांजा जेके भी हुया उस जा ख़त्म थी चुका आहिनि। उनखां हिकिड़ो ॿियो ऑप्शन हूंदो आहे गोटो के सिलेक्ट कयो आहे कंट्रोल ए जी मदद सां, कॉपी एंड पेस्ट। हाणे त ॾिसो तव्हांजा पेजिस हाणे कीअं ख़बर पए त असांजा घणा पेज आहिनि। तव्हां लेफ्ट साइड ॾिसो पंहिंजे स्क्रोल बार खे, इनखे हेठि तव्हां खणो मूव कयो हेठि, ॾिसो 3 पेज लिखियलु आहिनि। हाणे असीं थर्ड पेज में आहियूं। असांखे डायरेक्ट फर्स्ट या सेकंड पेज में वञिणो आहे त डायरेक्ट तव्हां रिप्लेस में अची ही गोटो खां बाद में पेज सिलेक्ट थियल आहे, काई नंबर पेज ॾियणो आहे। फॉर एग्जांपल फर्स्ट में फर्स्ट लिखी जस्ट गोटो ते क्लिक कंदासीं तव्हां पहिरें पेज में अची वियो। अगर असांखे कुछ लाइननि जे बारे में ॿुधाइणो आहे, असांखे 12, 13, 15 नंबर लाइन ते वञिणो आहे, साॻियो रिप्लेस एंड गोटो ही लाइन फॉर एग्जांपल 2 नंबर 2 लिखी जस्ट गोटो ते क्लिक कंदासीं। ॾिसो तव्हां ॿिए नंबर लाइन ते हिन वक़्तु मौजूदु आहियो। तो ओके डियर स्टूडेंट्स, असांजो होम अल्हम्दुलिल्लाह कंप्लीट थी चुको आहे। वरी नेक्स्ट वीडियो ट्यूटोरियल में हाज़िर थींदासीं ऐं उन में हिकिड़ी सिंपल असाइनमेंट भी रखंदासीं जेको तव्हांखे उहो करणो पवंदो।